आगा की अवां खे अहम ख़बर है। पिरालो के कचेवार इलाके में आरेजा और ओढा बिरादरी बिंदुरिन में हलंदड़ खूनी तकरार ॿीहर करखियो है। एक ॼणो मारिजी वियो है जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी आहिनि। खबर मां शेयर कंदा आहियूं। अहम ख़बर है। गोली लगन सबब पीपी अगवान मोहम्मद उस्मान नारे जो मारिजी वियो है। सनस भाइटो वकार अहमद नारे जो और जब्बार नारे जो ज़ख़्मी थी पिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं अब्दुल रज़ाक कलोड़ो खां। जी अब्दुल रज़ाक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पिरालो जो कच्चे जो इलाइक़ो आहे फैज़मत बिंडो थाने जते गोठ मेरल नारे जो जिते ओढा ऐं नारजा बिरादरी जो पाण में पुराणो तकरार हलंदड़ आहे। जंहिं ओढा बिरादरी पर हमलो करे ऐं जेको आहे फायरिंग कई वई। फायरिंग के नतीजे में नारजा बिरादरी जो पीपी अगवान मोहम्मद उस्मान नारे जो जेको गोलियूं लगण सबब थॾे ते मारिजी वियो, जॾहिं त वकार ऐं जब्बार नारे जो जेके ज़ख़्मी थी पिया। उन हवाले से पुलिस के इतला ॾिनो वियो। पुलिस उते 3 कलाकनि खां पोइ देर सां पहुती, जंहिं बाद इलाइक़े में हिन वक्त भी धुरियूं उहे मोर्चा बंदि ऐं खौफ़ वारी सूरत हाल आहे। उन खां बाद में इलाइक़े वासियुनि ऐं पुलिस बाद में गॾिजी करे वञी जेके वाक़े वारी हंध ते लाश पियल हो मक़तूल मोहम्मद उस्मान जो ऐं ज़ख़्मीन खे जेको ख़ैर मुंतक़िल कयो आहे। जी ठीक है अब्दुल रज़ाक, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।